दोस्तों, वॉइस ऑफ इंडस टीवी पर अवां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवांजो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। दोस्तों, अॼु असांजो हिकु भेरो ॿीहर मौज़ू आहे रोहिड़ी शरीफ़ जा टांगा स्टैंड। ऐं रोहिड़ी शरीफ़ जा टांगा स्टैंड हीउ मज़मून असांजे सिंध जी नाले वारी लेखिका, ख़ासि करे संदसि मेडिकल जे हवाले सां तमामु घणो कमु आहे, प्रोफेसर रशीदा भट्टी पाण तइलीमी मैदान में तमामु घणियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई चुकी आहे। प्रोफेसर रशीदा भट्टी जंहिं रोहिड़ी शहर ते कमु कयो आहे, उते जा जेके बि आस्थान आहिनि, उते जा जेके क़दीम आसार आहिनि, उन्हनि ते कमु कयो आहे। अॼु असांखे पाण रोहिड़ी शरीफ़ जे टांगा स्टैंडनि ऐं उते जेके घोड़नि वग़ैरह जे पाणी पीअण लाइ हौज़ वग़ैरह ठारायल आहिनि, उन्हनि ते नंढिड़ो मज़मून असांखे मोकिलियो आहे, जेको आउं अव्हांजे अॻियां पेश करे रहियो आहियां। ऐं हिन मज़मून खे, हिन तहरीर खे, हिन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॿुधिजो ऐं पंहिंजे हिन सिंध जे निहायती ख़ूबसूरत शहर ऐं उन जो माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल बाबति ॼाण हासिलु कजो। ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल वॉइस ऑफ इंडस टीवी खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब करण सां गॾु बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कजो। दोस्तों, असां जेकॾहिं बख़ूबी जाइज़ो वठणु शुरू करियूं त ख़बर पवंदी रोहिड़ी रेलवे स्टेशन पाकिस्तान जी ॿियो नंबर वॾी रेलवे जंक्शन आहे। इन हवाले सां ॾिसिजे त रवायती अंदाज़ वारी पब्लिक ट्रांसपोर्ट यानी बगी घोड़ो या टांगो ऐं टांगा स्टैंड बि रोहिड़ी में बेशुमार हूंदा हुआ। ॿियनि आम रहवासियुनि वांगुरु मुंहिंजो नंढपण साइकिल सवारीअ खां पोइ टांगे ऐं उन बाद रेलगाॾीअ ते रोहिड़ी खां सखर खूब ईंदे वेंदे गुज़रियो। शहर जो वॾे में वॾो टांगा स्टैंड विच शहर में मार्केट भरिसां क़ाइमु थियल हुयो। उनखे मज़बूत टीन जी छत हूंदी हुई। भरिसां ई जानवरनि जे पीअण ऐं ॿियनि ज़रूरतनि खे पूरे करण लाइ ताज़े पाणीअ जी वॾी होदी ठहियल हूंदी हुई, जंहिंखे हौज़ पिणु सॾिबो आहे। उन मार्केट जो नालो हुयो मच्छी मार्केट, छो त उन पोयां दरियाए सिंध जो कचे वारो इलाइक़ो शुरू थिए थो, जितां ताज़ी मच्छी पकिड़े मुआणा खणी ईंदा हुआ। गॾोगॾु हर मौसम जूं ताज़ियूं भाॼियूं ऐं हिंदाणा ऐं गिदरा पिणु तमामु घणे तइदाद में मार्केट में हर वक़्तु मौजूदु हूंदा हुआ। उते ॿिए वॾे गेट खां वरी गोश्त वग़ैरह पिणु मिलंदो हो। ॿियो वॾो टांगा स्टैंड रेलवे स्टेशन वटि हुयो, जिते पिणु रेल जी हर वक़्तु अचु वञु सभु मां मुसाफ़िरनि जी आमद रफ़्त ऐं घुमा घुमी हुअण करे टांगनि जी सख़्तु ज़रूरत महसूसु थींदी हुई। हर कंहिंखे ख़बर आहे त रोहिड़ी रेलवे स्टेशन जंक्शन हुजण सां गॾोगॾु लैंसडाउन पुल सां पिणु मुंसलिक आहे। पाकिस्तान जो वॾे में वॾो तेल जो डिपू बि रेलवे कॉलोनीअ सां गॾु लोको शेड बि निहायत अहम ऐं हिसास जॻह ते मौजूदु आहे। मतिलबु त रोहिड़ी शहर न सिर्फ़ु क़दीमी ऐं तारीख़ी हैसियत रखे थो, पर पाकिस्तान जे सभिनी सूबनि खे पाण में ॻंढे रखण जो पिणु निहायत अहम मर्कज़ वारी हैसियत पिणु रखे थो। शहर में ॿियनि बि केतिरनि ई जॻहियुनि ते टांगा स्टैंड हूंदा हुआ, जिन मंझां हिकु मशहूरु जॻह जो नालो हुयो हकीम जो होटल। पाणीअ जे हौज़नि जो पिणु तमामु सुठो इंतिज़ामु मौजूदु हुयो। म्यूनसिपालिटीअ जे ज़ेर इंतिज़ाम सफ़ाई सुथराई जो बि ख़्यालु रखियो वेंदो हो। शहदादो मोहल्ले में गर्ल्स स्कूल जे ॿाहिरां कुझु मुफ़ासिले ते रोड पार करण खां पोइ हिकु क़दीमी पिपल जो वणु मौजूदु आहे, जंहिंजे भरिसां पिणु वेकिरो ऐं साफ़ु सुथिरो हौज़ पिणु मौजूदु हुयो, जितां पिणु नलके मंझां हर वक़्तु ताज़ो पाणी मिली सघंदो हो। वक़्त ऐं हालतुनि जे बदिलजण सां गॾोगॾु ज़माने जी तेज़ रफ़्तारीअ खे मुंहुं ॾींदे सवारीअ जी नोयत बि बदिलजी वई। अॼु न उहे बगियूं ऐं घोड़ा रहिया आहिनि, त न ई वरी हौज़ ऐं होदियूं, बाक़ी बचिया आहिनि सिर्फ़ु ॿार ढोईंदड़ गॾ गाॾा। हाणे त वाक़ई उहो हुस्न ई ख़तमु थी वियो आहे। बगे गाॾियूं
ऐं टांगनि जो जेको रोमांस हुयो ऐं ख़ासि करे रोड ते जॾहिं टांगे जी टप 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 टापोली वॼंदी हुई त केतिरनि ई माण्हुनि जे ज़हननि में कई ख़्याल कर खणे जाॻंदा हुआ। पर अफ़सोस जो सिंध जो ही हक़ीक़ी हुस्न हाणे सिंध जे सभिनी शहरनि मां ख़तमु थींदो पियो वञे। ठारूशाह, हैदराबाद, टंडो आदम, शिकारपुर ऐं ॿिया केतिरा ई शहर जेके टांगनि बगे गाॾियुनि जे करे मशहूरु हूंदा हुआ, पर हाणे सभिनी शहरनि में चिंगची रिक्शाउनि ऐं धूओं गैस छॾींदड़ गाॾियुनि जाइ अची वालारी आहे। दोस्तो, असांजी वीडियो अव्हांखे पसंदि आई हुजे त वधि खां वधि शेयर करियो ऐं हिन खे उन्हनि सभिनी माण्हुनि ताईं पहुचायो जेके असां सां गॾु रहनि था, असांजी सिंध में मौजूदु आहिनि, या वरी असांजा उहे माण्हू जेके सिंध खां ॿाहिरि रहनि था पिया। हिंदुस्तान आहे, अमेरिका आहे, दुबई आहे, या अहिड़ा ॿिया जेके शहर जिते असांजो माण्हू रहे थो, जिते असांजो माण्हू वञी वसे चुको आहे, उते आबाद थी चुको आहे, उन्हनि खे पंहिंजी माज़ीअ जी सिंध यादि करायो ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल वॉइस ऑफ इंडस टीवी खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब करण सां गॾु बेल आइकन खे ज़रूरु क्लिक करियो